ओम शांति। अॼु जी मुले तारीख़ 21/3/2024। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार अंतर्मुखी थी याद जो अभ्यास करो। चेक करो कि आत्म अभिमानी ऐं परमात्मा अभिमानी केतिरो समय रहंदा आहियूं। प्रश्न जो ॿार एकांत में वञी करे आत्म अभिमानी ठहिण जी प्रैक्टिस कंदा आहिनि, उन्हनि जी निशानी छा हूंदी आहे? तरह उन्हनि जे मुख सां कॾहिं उल्टो सुल्टो बोल न निकिरंदो। उन्हनि जी भाई भाई जो आपस में ॾाढो लव हूंदो। सदा खीर खंड थी करे रहंदा। जेका आत्म अभिमानी स्थिति जो अभ्यास कंदा हूंदा उहे सदा ई भाई भाई जी दृष्टि रखंदा हूंदा, उल्टो सुल्टो बोल न बोलंदा हूंदा, सदा श्रीखंड रहंदा हूंदा। धारणा ॾाढी सुठी हूंदी उन्हनि जी, उन्हनि सां कोई विक्रम न थींदो। उन्हनि जी दृष्टि ॾाढी मिठी हूंदी। कॾहिं देह अभिमान न ईंदो उन्हनि खे। पंजो आहे कोई बि दुख कंहिंखे बि दुख न ॾींदा। ओम शांति। रूहानी ॿारनि प्रति सिर्फ़ु रूह चईंदा त पोइ जीव निकिरी वेंदी। इन करे रूहानी ॿारनि प्रति रूहानी बाप सम्झाईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झो। त रूहानी ॿार चईंदा आहिनि बाबा असां आत्माउनि खे बाप सां इहा नॉलेज मिलंदी आहे। ॿारनि खे देही अभिमानी थी रहणो आहे। बाप आया ई आहिनि ॿारनि खे वठी वञण लाइ। भल सतयुग में तव्हां आत्म अभिमानी ठहींदा आहियो, परंतु परमात्मा अभिमानी न आहियो। हिते तव्हां ॿार आत्म अभिमानी बि ठहींदा आहियो त परमात्मा अभिमानी बि आहियो। अर्थात असां बाप जी संतान आहियूं। हिते ऐं हुते में ॾाढो फ़र्क़ु आहे। हिते आहे पढ़ाई, हुते पढ़ाई जी ॻाल्हि न आहे। हिते हर हिक खे पंहिंजे खे आत्मा सम्झंदा आहियूं। बाबा खे हिते हर हिकु पंहिंजे खे आत्मा सम्झंदो आहे ऐं बाबा असांखे पढ़ाईंदा आहिनि। इहे निश्चय में रही करे ॿुधंदा त धारणा सुठी थींदी। आत्म अभिमानी ठहींदा वेंदव। हिन अवस्था में टिकण जी मंज़िल ॾाढी वॾी आहे। ॿुधण में त ॾाढो सहज लॻंदो आहे। ॿारनि खे इहे ई अनुभव ॿुधाइणो आहे कि असां कीअं पंहिंजे खे आत्मा ऐं ॿिए खे बि आत्मा सम्झी करे ॻाल्हाईंदा आहियूं। बाप चईंदा आहिनि मां भल हिन शरीर में आहियां, परंतु मुंहिंजी इहा असल जी प्रैक्टिस आहे। मां ॿारनि खे आत्मा ई सम्झंदो आहे, आत्मा खे पढ़ाईंदो आहे। भक्ति मार्ग में बि आत्मा जो आत्मा पाठ वॼाईंदी आहे न, पाठ वॼाईंदी वॼाईंदी आत्मा पतित थी वेंदी आहे। हाणे पोइ आत्मा खे पवित्र ठहिणो आहे। सो जॾहिं बाप खे परमात्मा सम्झी करे यादि न कंदव जेसिताईं त पवित्र कीअं ठही सघंदव। हिन ते ॿारनि खे अंतर्मुखी थी यादि जो अभ्यास करिणो आहे। नॉलेज ॾाढी सहज आहे, बाक़ी निश्चय पको रहे कि असां आत्मा आहियूं, असां आत्मा ई पढ़ूं था। बाबा असांखे पढ़ाइनि था त धारणा बि थींदी, ॿियो कोई विक्रम न थींदो। ईअं न हिन समय असां सां कोई विक्रम न थींदो आहे। अगरि असां ईअं कंदासीं त असांखां धारणा बि असां में धारणा बि थींदी, विक्रम बि न थींदो। ईअं न कि असांखां विक्रम न थींदो आहे। विक्रम जी त अंत में ठहींदव। भाउ भाउ जी दृष्टि ॾाढी मिठी रहंदी आहे न, इन में कॾहिं देह अभिमान न ईंदो आहे। भाउ भाउ जी दृष्टि ॾाढी सुठी हूंदी आहे। ॿार सम्झंदा आहिनि बाप जी नॉलेज ॾाढी डीप आहे। अगरि ऊच ते ऊच ठहिणो आहे त इहा प्रैक्टिस सुठी रीति करणी पए, हिन ते गौर करिणो पए। अंतर्मुखी थियण जे लाइ एकांत बि खपे। हिते जहिड़ो एकांत घर में धंधे धोरी में त मिली न सघे। हिते तव्हां इहा प्रैक्टिस ॾाढी सुठी करे सघंदा आहियो। आत्मा खे ई ॾिसणो पए, पंहिंजे खे बि आत्मा सम्झणो आहे। इहा प्रैक्टिस हिते करण सां आदत पइजी वेंदी। पोइ पंहिंजो चार्ट बि रखिणो खपे केसि ताईं ख़ुदि खे आत्मा सम्झंदा आहियूं ऐं कर्म कंदा आहियूं, अर्थात केसि ताईं आत्म अभिमानी ठहिया आहियूं। आत्मा खे ई असां ॿुधाईंदा आहियूं, उन सां ई बातचीत कंदा आहियूं। प्रैक्टिस ॾाढी सुठी खपे। ॿार सम्झा हूंदा इहा ॻाल्हि त ठीकु आहे, देह अभिमान निकिरी वञे ऐं असां आत्म अभिमानी ठही वञूं।
देह अभिमान निकिरी वञे ऐं असां आत्म अभिमानी ठही वञूं। धारणा कंदा आहियूं ऐं कराईंदा वञूं। कोशिशि करे पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करिणो आहे। इहा चाट ॾाढो डीप आहे। वॾा वॾा महारथी बि सम्झंदा हूंदा। बाबा जो दिन प्रतिदिन सब्जेक्ट ॾींदा आहिनि वीचार सागर मंथन करण लाइ। इहे ॾाढी वॾी पॉइंट्स आहे। पोइ कॾहिं बि मुख सां कोई उल्टो सुल्टो अक्षर न निकिरंदो। अगरि असां हीअं वीचार सागर मंथन कंदासीं करण जे लाइ इहे पॉइंट्स दिन प्रतिदिन जो सब्जेक्ट बाबा ॾींदा आहिनि वीचार सागर मंथन जे लाइ ॾाढी वॾी पॉइंट्स आहे। पोइ कॾहिं बि मुख सां उल्टो सुल्टो अक्षर न निकिरंदो। भाई भाई जो आपस में ॾाढो लव थी वेंदो। जॾहिं असां सभु ईश्वरीय संतान आहियूं। बाप जी महिमा खे त ॼाणंदा ई आहियो न। श्री कृष्ण जी महिमा अलॻि आहे। उनखे चईंदा आहियूं सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण। परंतु श्री कृष्ण वटि गुण किथां आया? भल उन्हनि जी महिमा अलॻि आहे। परंतु सर्वगुण ठहिण त ज्ञान सागर बाप सां ई आहे न। भल कृष्ण जी अहिड़ी महिमा आहे, लेकिन कृष्ण जी आत्मा में सर्वगुण किथां आया? बाप खां ई आया न। त पंहिंजी जांच ॾाढी रखणी खपे। क़दम क़दम ते पूरो पोतो मेल कढणो खपे। वापारी माण्हू सॼो ॾींहुं मुरादी सॼे ॾींहं जी मुरादी राति जो संभालंदा आहिनि। तव्हांजो बि वापारु आहे न। रात्रि जो जांच करणी आहे कि असां सभिनि खे भाउ सम्झी करे ॻाल्हि कंदा आहियूं। रात्रि जो जांच करणी आहे असांखे वेही करे कि असां सभिनि खे भाउ सम्झी करे ॻाल्हि कंदा आहियूं। कोई खे बि दुख त न ॾिनो। छो जी तव्हां ॼाणंदा आहियो असां सभु भाउ खीर सागर जी तरफ़ वञूं था। इहे विषय सागर आहे न। तव्हां हाणे न रावण राज्य में आहियो न राम राज्य में आहियो। असां हाणे न रावण राज्य में आहियूं न प्रॉपर राम राज्य में आहियूं। असां त विच में आहियूं। पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करिणो आहे। ॾिसणो आहे केसिताईं असांजी उहा भाई भाई जी दृष्टि जी अवस्था रहंदी आहे। ॾिसणो आहे केसिताईं असांजी उहा भाउ जी दृष्टि रहंदी आहे। असां सभु आत्मायूं आपस में भाउ आहियूं। असां हिन शरीर सां पाठ था वॼायूं। असां हिन शरीर में वेही करे सभु पाठ था वॼायूं। असां सभु आत्मायूं भाउ आहियूं। असां हिन शरीर में वेही करे पाठ था वॼायूं। आत्मा विनाशी आहे, शरीर विनाशी आहे। असां 84 जन्मनि जो पाठ वॼायो। हाणे बाबा आया आहिनि, चईंदा आहिनि मामिकम यादि करो, पंहिंजे खे आत्मा सम्झो। आत्मा सम्झण सां भाउ थी वेंदो आहे न। इहा बाप ई सम्झाईंदा आहिनि। बाप जे सवाइ ॿियो कोई जो पाठ ई न आहे इहे सम्झाइण जो। प्रेरणा आदि जी त हिते ॻाल्हि ई न आहे। जीअं टीचर वेही सम्झाईंदा आहिनि ईअं बाप वेही सम्झाईंदा आहिनि। वीचार करण जी ॻाल्हि आहे। हिन में समय बि ॾियणो पए। बाप धंधो आदि करण लाइ त चई ॾींदा आहिनि, लेकिन यादि जी यात्रा बि ज़रूरी आहे। हुनजे लाइ बि टाइम कढणो पए। सर्विस बि सभिनि जी भिन्न भिन्न आहे न। कोई ॾाढो टाइम कढी सघंदो आहे। मैगज़ीन में बि युक्ति सां लिखिणो आहे कि हिते अहिड़े बाप खे यादि करिणो आहे। हिते अहिड़े बाप खे यादि करिणो हूंदो आहे। हिकु ॿ खे भाउ सम्झणो हूंदो आहे न। मैगज़ीन में बि युक्ति सां लिखो कि हिते अहिड़े बाप खे यादि करिणो आहे। हिकु ॿ खे भाउ सम्झणो आहे। असांखे हिकु ॿिए खे भाउ सम्झणो आहे। बाप अची करे सभई आत्माउनि खे पढ़ाईंदा आहिनि। आत्मा में दैवी गुण जा संस्कार हाणे भरणा आहिनि। मनुष्य पुछंदा आहिनि भारत जो प्राचीन योग छा आहे? तव्हां सम्झाए सघंदा आहियो, परंतु तव्हां हाणे ॾाढा थोरा आहियो। तव्हांजो नाम निकितो न आहे। तव्हांजो नाम निकितो न आहे। ईश्वर योग सिखलाईंदा आहिनि। ज़रूरु उन्हनि जा ॿार बि हूंदा न।
ईश्वर योग सिखलाईंदा आहिनि त ज़रूरु उन्हनि जा ॿार बि हूंदा न, उहे बि ॼाणंदा हूंदा। इहे कंहिंखे बि पतो न आहे, इहे कंहिंखे बि पतो न आहे। बाबा चवनि था निराकार बाप कीअं अची करे पढ़ाईंदा आहिनि, उहो ख़ुदि ई अची करे सम्झाईंदा आहिनि। मां कल्प कल्प संगम युग ते अची करे ख़ुदि ॿुधाईंदो आहे कि मां ईअं ईंदो आहे। जंहिंजे तन में ईंदो आहे इन में मुंझण जी ॻाल्हि न आहे। कंहिंजे तन में ईंदो आहे उहो बि बाबा अची करे ख़ुदि अची करे ॿुधाईंदा आहिनि। त हिकु बार अगरि असांखे परमात्मा इहे चवनि था त असां अनुभव त करे ॾिसूं न। ॿिए जी चइजे ते न हलणो खपे, ख़ुदि अनुभव करिणो खपे। इहे ठहियलु हिकु ड्रामो आहे, हिक में ई ईंदो आहे। प्रजापिता ब्रह्मा द्वारा स्थापना, उहो मुरबी ॿार पहिरियों ठाहींदा आहिनि। ब्रह्मा बाबा मुरबी ॿार पहिरियों ठाहींदा आहिनि। आदि सनातन देवी देवता धर्म स्थापना कंदा आहिनि, पोइ उहे ई पहिरें नंबर में वेंदा आहिनि। हिन चित्र ते सम्झानी ॾाढी सुठी आहे। ब्रह्मा सु विष्णु, विष्णु सु ब्रह्मा कीअं ठहींदो आहे, इहे कोई बि सम्झाए न सघे। सम्झाइण जी युक्ति खपे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो बाबा कीअं देवता धर्म जी स्थापना था करनि, कीअं चकर फिरंदो आहे। इन ॻाल्हियुनि खे ॿियो कोई न ॼाणे सघे। त बाप चवंदा आहिनि ईअं युक्ति सां लिखो। यथार्थ योग केरु केरु सिखलाए सघंदो आहे। इहो मालूम पइजी वञे त तव्हां वटि ढेर अचनि। त धीरे धीरे छो वधिया, ताकी असां अभ्यास करे ॾिसो। पहिरियों सभिनि अभ्यास करे मक्खन कढियो न, हाणे केॾा सारा ईंदा आहिनि त खाइण वारा आहिनि। इहे अर्थात महिनत न आहे, पहिरियों केॾी महिनत हुई। धीरे धीरे योग, यथार्थ योग बाबा सिखलाईंदा आहिनि। इहे मालूम पइजी वञे त ॾाढा ढेर अची वञनि। इन करे सभु धीरे 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 थींदो आहे। छो जो योग जे लाइ शांती खपे, घमसान न। एतिरे वॾे आश्रम जो आहिनि उहे हिलण लॻी वेंदा। एतिरा वॾा आश्रम जो आहिनि उहे हिलण लॻी वेंदा अगरि हिकु साथ सभिनि खे पतो लॻी वञे त। ये पिछाड़ी जो थियणो आहे। पोइ वंडर खाईंदा कि एतिरी सभु संस्थायूं भक्ति मार्ग जी आहिनि, ज्ञान मार्ग जी हिकु बि न आहे। तॾहिं ई तव्हांजी विजय थींदी, तॾहिं ई असांजी विजय थींदी। इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो। हर 5000 वर्ष पोइ बाप ईंदा आहिनि। बाप द्वारा त सम्मुख ॿुधो था। ॿियो कोई खे ॿियनि खे सिखलाईंदा आहियो न। तव्हां बि बाप द्वारा तव्हां सिखो था, पोइ ॿियनि खे सिखलाईंदा आहियो। कीअं कंहिंखे लिखित में सम्झाइणो आहे, इहे सभु कल्प कल्प युक्तियूं निकिरंदी रहंदियूं आहिनि जो ॾाढनि खे पतो पइजी वञे। सवाइ बाप जे हिकु धर्म जी स्थापना कोई करे ई न सघंदो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो हुन तरफ़ रावण, हिन तरफ़ राम। रावण ते जीत पाईंदा आहियो न, उहे सभु आहिनि रावण जी संप्रदाय। सभु आहिनि रावण जी संप्रदाय। तव्हां आहियो ईश्वरीय संप्रदाय जा ॾाढा थोरा आहियो। भक्ति जो केतिरो शो आहे। जाते जाते पानी आहे हुते मेलो लॻंदो रहंदो आहे। केतिरो ख़र्चो कंदा आहिनि, केतिरा डूबता मरंदा आहिनि। हिते त अहिड़ी ॻाल्हि न आहे। पोइ बि बाप चवंदा आहिनि आश्चर्यवत मुंहिंजे खे पहचानंदा आहिनि, मूंखां ॿुधंदा आहिनि, पोइ ॿियनि खे ॿुधाईंदा आहिनि, पवित्र बि रहंदा आहिनि। पोइ बि ओहो माया तुंहिंजे द्वारा हार खावंती। कल्प कल्प ईअं ई थींदा आहिनि, हार खावंती बि थींदा आहिनि। माया सां गॾु युद्ध आहे न। माया जो बि प्रभाव आहे। भक्ति खे त हिलणो ई आहे। बाबा चवनि था भक्ति खे त हिलणो ई आहे। अधु कल्प तव्हां प्रालब्ध भोगता आहियो, पोइ रावण राज्य सां भक्ति शुरू थींदी आहे। अधु कल्प असां भक्ति कंदा आहियूं। हाणे माया जो बि प्रभाव आहे, माया सां असांजी युद्ध आहे। भक्ति खे बि त हिलणो ई आहे न। अधु कल्प तव्हां प्रारब्ध भोगता आहियो, पोइ रावण राज्य खां भक्ति शुरू थींदी आहे। हुनजी निशानी बि क़ाइमु आहिनि। विकार में वेंदा आहिनि, पोइ देवता आहिनि त रहिया न। कीअं विकारी ठहींदा आहिनि, इहे दुनिया कोई न ॼाणंदी आहे।
शास्त्रनि में लिखियो आहे वाम मार्ग में विया कॾहिं विया इहे न ॼाणंदा आहिनि। इहे सभु ॻाल्हियूं सुठी रीति सम्झणो आहे ऐं सम्झाइणो आहे कि इहे सभु ॻाल्हियूं सम्झण ऐं सम्झाइण जूं आहिनि। इहे बि तॾहिं सम्झंदा जॾहिं निश्चय बुद्धि थी वेंदा, उन्हनि जी कशिश थींदी, चईंदा अहिड़े बाब खां त असांखे मिलायो, उन्हनि जी कशिश थींदी अगरि निश्चय बुद्धि थी वञे। परंतु पहिरियों ॾिसो घर वञण खां पोइ उहो नशो रहंदो आहे, निश्चय बुद्धि रहंदो आहे, भल यादि सतावे चिठी लिखंदो रहे, तव्हां असांजा सच्चा बाबा आहियो, तव्हां सां ऊचो वरसो असांखे मिलंदो आहे, तव्हां सां मिलण बग़ैर असां रही न सघंदा आहियूं। सगाई खां पोइ मिलणो हूंदो आहे, सगाई खां पोइ तड़पंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो असांजो बेहद जो बाप टीचर साजन आदि सभु कुझु आहे। श्री बाबा असांजो सर्व संबंधी आहे, सभिनि सां दुख मिलंदो आहे। उनजी इमेज में बाप असांखे सुख ॾींदा आहिनि, हुते बि सभु सुख ॾींदा आहिनि। हिन समय तव्हां सुख जे संबंध में बंधिजो था। ये पुरुषोत्तम ठहण जो पुरुषोत्तम युग आहे। मूल ॻाल्हि आहे पंहिंजे खे आत्मा सम्झणु, बाप खे प्यार सां यादि करणु, यादि सां ख़ुशी जो पारो चढ़ंदो। असां सभिनि खां जास्ती भक्ति कई आहे न, धक्का ॾाढा खाया आहिनि। हाणे बाप आया आहिनि वापसि वठी वञण लाइ, त ज़रूरु पवित्र ठहिणो पवंदो न। हाणे बाप आया आहिनि, असां सभिनि खे वापसि वठी वञण लाइ आया आहिनि, त ज़रूरु असांखे पवित्र त रहणो पवंदो। दैवी गुण धारण करणा आहिनि, पोत में रखिणो आहे। सॼे ॾींहं में केतिरनि खे बाप जो परिचय ॾिनो। बाप जो परिचय ॾियण बग़ैर सुख न ईंदो आहे, तूफ़ान लॻी वेंदा आहिनि। यज्ञ में त ॾाढा विघ्न पवंदा आहिनि, मार खाईंदा आहिनि। ॿिया सत्संगनि में न आहे जिते पवित्रता जी ॻाल्हि आहे, हिते त तव्हां पवित्र ठहींदा आहियो। ॿियनि सत्संगनि में त जो वॾो हूंदो आहे उहो ई पवित्र रहंदो आहे, बाक़ी सभिनि खे न चईंदो आहे, उहो ई वॾो गुरु ठही भॻवानु ठही वेठो हूंदो आहे। लेकिन हिते त परमात्मा स्वयं भॻवानु असांखे आपसमान भगवती भॻवान था ठाहिनि। इन करे बाबा असांखे चवनि था पवित्र रहो। केॾो ऊचो ज्ञान आहे न, केॾी सच्चाई आहे। ॿिया सत्संगनि में त कोई गुरु चई न सघे, हिते त बेहद जो बाप अची करे पहिरियों ई ईअं चईंदो आहे मूंखे यादि करो, पवित्र रहो, योगी ठहो, पवित्र ठहो। ॾिसो केॾो इहो थींदो आहे न, पावन ठही करे घर हलणो आहे। हिते त पवित्रता आहे न, संस्कार आत्मा खणी वेंदी आहे। चईंदा आहिनि युद्ध जे मैदान में मरदव त स्वर्ग में वेंदव। हिन करे ख़ुशी सां लड़ाई में वेंदा आहिनि। तव्हां वटि कमांडर, मेजर, सिपाही आदि काथा ईंदा आहिनि, स्वर्ग में कीअं वेंदा? लड़ाई जे मैदान में मित्र संबंधी यादि ईंदा आहिनि। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि सभिनि खे वापसि हलणो आहे। पंहिंजे खे आत्मा सम्झो, भाउ सम्झो, बाप खे यादि करो। जो जेतिरो पुरुषार्थ कंदा ओतिरो ऊच पद पाईंदा। पंहिंजे खे आत्मा सम्झो, भाउ सम्झो। असां सभु आत्मा आहियूं, भाउ आहियूं। बाप खे यादि करो। असां सभु आत्मा आहियूं, भाउ आहियूं। बाप खे यादि करो। जो जेतिरो पुरुषार्थ कंदा ओतिरो ऊच पद पाईंदा। उहो माण्हू चईंदा आहिनि असां भाउ आहियूं, हिंदू मुस्लिम भाउ आहियूं, लेकिन हिते आत्मा भाउ हूंदी आहे, परंतु अर्थ न ॼाणंदा आहिनि, बाप खे ई न ॼाणंदा आहिनि। माण्हू सम्झंदा आहिनि की असां निष्काम सेवा कंदा आहियूं, असांखे फल जी इच्छा न आहे, परंतु फल त ज़रूरु मिलणो ई आहे, तव्हांखे इच्छा हुजे न हुजे। लेकिन इहे नियम आहे। निष्काम सेवाधारी त हिकु बाप ई आहे। ॿार ॼाणंदा आहिनि बाप जी केतिरी ग्लानी कंदा आहिनि न भक्ति मार्ग में। देवताउनि जी बि ग्लानी कंदा आहिनि। हाणे देवताऊं कंहिंसां हिंसा त न कई न,
हिते त तव्हां डबल अहिंसक ठहींदा आहियो, न काम कटारी हलाइण न क्रोध करणु। क्रोध बि ॾाढो वॾो विकार आहे। चईंदा आहिनि ॿारनि ते क्रोध कयो, बाप सम्झाईंदा आहिनि थप्पड़ आदि न मारणो। उहो बि भाउ न, उन्हनि में बि आत्मा आहे। आत्मा नंढी वॾी न हूंदी आहे। इहा ॿार न परंतु नंढो भाउ आहे। आत्मा सम्झणो आहे, नंढे भाउ खे मारणो न खपे। इन करे श्री कृष्ण जे लाइ ॾेखारियो अथनि ओखरी सां बांधे। वास्तव में अहिड़ी ॻाल्हि न आहे, इहे भिन्न भिन्न शिक्षायूं आहिनि। बाक़ी श्री कृष्ण की छा परवाह पई जो ॿियनि जे घर वञी करे मक्खन खाईंदो या ख़ुदि जे ई घर में चोरी करे मक्खन खाईंदो। इहे महिमा कंदा बि आहिनि, ये महिमा बि कंदा आहिनि उल्टी चोरी जी। देखो ईअं कोई महिमा थींदी आहे छा? चोरी कई पोइ चईंदा आहिनि हिन जो यथार्थ अर्थ इहो आहे। लेकिन हाणे जो टीवी में ॾेखारींदा उहो त माण्हू ईअं ई सम्झंदा न श्री कृष्ण चोरी कई, उन्हनि खे थोरी पतो आहे अर्थ छा आहे। त बाबा चवनि था ॾिसो कहिड़ी अंधश्रद्धा आहे न। तव्हां महिमा कंदा आहियो सुलटी, तव्हां चईंदा आहियो कि उहो सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण निर्विकारी डबल अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम आहे। इहे असांजो आत्मा जो श्रृंगार आहे। जीअं माण्हुनि खे श्रृंगार करण जी इच्छा हूंदी आहे न, हीअं बाबा असांजी आत्मा खे श्रृंगारनि था सर्वगुणनि सां 16 कलाउनि सां संपूर्ण निर्विकारी ठाहे करे डबल अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम। परंतु ये ग्लानी जी बि ड्रामा में नूंद आहे। हाणे सभु तमो प्रधान थी विया आहिनि, बाप अची करे सतो प्रधान ठाहींदा आहिनि। पढ़ाइण वारो आहे बेहद जो बाप उन जी मत ते हलणो पए। डिफ़िकल्ट सां डिफ़िकल्ट सब्जेक्ट इहा आहे, इहा सभिनि खां डिफ़िकल्ट सब्जेक्ट आहे। पद बि तव्हां केतिरो ऊच पाईंदा आहियो। अगरि सहज थी वञे त सभु हिन इम्तिहान में लॻी वञनि। त डिफ़िकल्ट सां डिफ़िकल्ट सब्जेक्ट आहे ख़ुदि खे आत्मा सम्झणु। मां हिन देह सां न्यारी हिकु आत्मा आहियां। इन में ॾाढी महिनत आहे। देह अभिमान अचण सां विक्रम ठही वेंदो आहे। हिन करे छुई मुई जो दृष्टांत ॾींदा आहिनि। बाप खे यादि करण सां तव्हां खड़ा थी वेंदा आहियो। भुलिजण सां कुझु न कुझु भूल थी वेंदी आहे। ख़ुदि खे आत्मा न सम्झंदा आहियूं, भुलिजी वेंदा आहियूं त कुझु न कुझु भूल थी वेंदी आहे। पद बि कमु थी वेंदो आहे न। शिक्षा त सभिनि खे बाबा ॾींदा आहिनि। जंहिंखां पोइ जंहिंजी बाद में गीता ठाही अथनि, गरुड़ पुराण आदि में रोचक ॻाल्हियूं लिखी छॾियूं अथनि जो मनुष्य खे डर लॻे। रावण राज्य में पाप त ॾाढा थींदा आहिनि। रावण राज्य में पाप त ॾाढा थींदा आहिनि छो जी आहे ई काटनि जो जंगल। रावण राज्य में पाप त ॾाढा थींदा आहिनि छो जी आहे ई काटनि जो जंगल। बाप चईंदा आहिनि दृष्टि खे बदिलणो आहे। ॾाढा समय खां हिरियल आहे, इन करे शरीर जी तरफ़ प्यार हली वेंदो आहे। ॾाढे तरफ़ खां हिरियल आहे न, आत्मा न सम्झे इन करे कंहिंजे शरीर खे मासूमियत या ईअं सुठो नज़र ईंदो आहे त हुनजे शरीर सां ई प्यार थी वेंदो आहे। विनाशी चीज़ सां प्यार रखण सां फ़ाइदो छा? अविनाशी सां प्यार रखण सां अविनाशी ठही वेंदा। ॿारनि खे इहा ई डायरेक्शन आहे, उठंदे वेहंदे हलंदे फिरंदे बाप खे यादि करो। बाबा जो इहो ई डायरेक्शन आहे, इहो ई बाबा जो संदेश आहे। असांखे बाबा इहो ई चवनि था कि उठंदे वेहंदे खाईंदे पीअंदे हलंदे फिरंदे सदा ख़ुदि खे आत्मा सम्झी करे मूंखे यादि कंदा हलो। अच्छा मीठी मीठी सिकी लटे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार
शरीर विनाशी आहे, उन सां प्यार कढी अविनाशी आत्मा सां प्यार रखिणो आहे। ये शरीर विनाशी आहे, इन करे इन शरीर सां प्यार न रखी अविनाशी आत्मा सां ई प्यार रखिणो आहे। अविनाशी बाप खे यादि करिणो आहे। आत्मा भाउ आहे, असां भाउ सां ॻाल्हि कंदा आहियूं। ये अभ्यास करिणो आहे। ॿियो आहे वीचार सागर मंथन करे पंहिंजी अहिड़ी अवस्था ठाहिणी आहे जो मुख सां कॾहिं कोई उल्टो सुल्टो बोल निकिरे ई न, अविद्या थी वञे। कदम कदम ते पंहिंजो पोता मेल चेक करिणो आहे। वरदान आहे कदम कदम ते पंहिंजो पोता मेल चेक करिणो। वरदान आहे निमित ऐं निर्माण भाव सां सेवा करण वारा श्रेष्ठ सफलता मूर्त। सेवादारी अर्थात सदा बाप समान, बाप समान निमित ठहण वारा, निर्माण रहण वारा। निर्माणता ही श्रेष्ठ सफलता जो साधन आहे। कहिड़ी बि सेवा में सफलता प्राप्त करण लाइ नम्रता ऐं निमित भाव धारण करो। कहिड़ी बि सेवा में सफलता प्राप्त करण लाइ असांखे कहिड़ा ॿ गुण धारण करणा आहिनि। नम्रता जो गुण धारण करो ऐं निमित ठहिण जो गुण धारण करो। हिन सां सेवा में सदा मौज जो अनुभव थी वेंदो। भई असां त निमित आहियूं, जो सेवा आहे उहो करो, पोइ बाबा वटि हली वञो। नम्रता पूर्वक, अहंकार न अचिणो खपे। नम्र व्यवहार अर्थात सॉफ्ट। असांखे सेवा में कॾहिं थकावट न थींदी। कोई भी सेवा मिले, लेकिन ये ॿ शब्द, ये ॿ विशेषताउनि सां सेवा सफलता जो पतो, सफलता मूर्त, सफलता खे प्राप्त करे सफलता मूर्त ठही वेंदा। कहिड़ी ॿ विशेषता? सदा नम्रता भाव हुजे ऐं निमित भाव हुजे। नम्रता भाव ऐं निमित भाव सां छा थींदो? असां सफलता पाईंदे पाईंदे सफलता मूर्त थी वेंदासीं। स्लोगन आहे सेकेंड में विदेही ठहिण जो अभ्यास हुजे त सूर्यवंशी घराने में अची वेंदो। सेकेंड में विदेही ठहिण जो अभ्यास हुजे त सूर्यवंशी घराने में अची वेंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।